बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज ही चंड जड़ो चेहरो जमीन ते कीअं लथो? तो मुझे रस्तो रोकियो थई, परे थी वञण दे मूंखे। जाबिर खान जी नगरीअ मां ये हली वञी तूं? ये थी नथो सघे मुंहिंजा सोना साईं। मूंखे चंदो आयो हट कट कमीना, शर्म न तो अचे? इने औरतन जी इज्जत ते हथ विझवा। तूं त मूंखे वॾी दिलेर पई नज़र अची। तूं बि मूंखे तो जहिड़ी मगरूर छोकिरीअ जो शिकार करण में ॾाढो मज़ो ईंदो आहे। माता छोकरी मात कढ बेगस गाटो बनी चईंदो सा। तू मुझो गाटो बनी दे जाबिर खान जो। अरे तो में तुम एतरो दम ही कौन थोड़ी सा दम जो मुझो गाटो बनी जाबिर खान जो। अरे जाबिर तो में एतरो दम ही ना है तो जना के मारे मुंह फिटी कया तो बात कर मुझो मुकाबलो दिशा तो में केतरो दम अच कर मुझो मुकाबलो। शहबाज खान मां तो तवे हड्डी परे थी मुझे शिकार में खलल नहीं थे तो जाना वरी तोखे भी मौत। अरे शहबाज खान जी जागीर में अचे तो न्याणी जी इज्जत सा केड़ी हुई आई मुखे चई तो परे थी हट। अरे शहबाज खान जी जागीर में जेको औरत जी इज्जत में हथ विझंदो आ उन जी सजा मौत हुंदी आ मौत। शहबाज खान जी अदालत में तुझे लाए सजा मौत आ मौत। बाबा हाणे वञ।
शहबाज खान तव्हांजे भाउ जाबिर खान खे मारे छॾियो। ओ शहबाज खान तो मुझे कहर के आवाज ॾिनो आहे। मां तुंहिंजो जीअण हराम करे छॾींदुसि। तो मुझे भाउ खे मारे सुठो नाहे कयो। हा बाबा हा, तूं घबराए न, मां पंहिंजे चाचा जो प्लान पाण कंदुसि। शहबाज खान मां तुंहिंजो जीअण हराम करे छॾींदुसि। सकिना मां शहर में वञा कंहिं ज़रूरी कम सां तूं परेशान न थी जा। थी सघे थो त मां सुभाणे मोटां। सरदार अलाए छो अॼु मुंहिंजी दिलि ॾाढी सुस्त थी पई आहे। मुंहिंजी दिलि चए थी त अॼु जेकर तूं ॿाहिरि न वञी आहे। अरे सकीना चरी त न आई, मां सदाईं ईंदो आहियां। इहे तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करें? तोखे छा थी वियो आहे? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, ॾाढी ख़ूबसूरत दिलि। छॾियो बि खणी हाणे सदाई त साईं जन मूंखे ॾिसंदा आहिनि। अॼु वरी कहिड़ा सोना पर निकिरी आया आहिनि। चङो हाणे मां हलां थो ऐं वॾी घर जो छा कयां। कीअं मां मुंहिंजो नालो बहराम खान आहे। तुंहिंजे मुड़ुस मुंहिंजो कूंदर भाउ मारियो। अॼु मां तोखे मारे उनजे कदमनि में लाश उछलाईंदुसि ऐं पंहिंजे भाउ जो इंतकाम वठंदुसि। तुंहिंजो भाउ ज़ालिम हुयो, हो ज़ुल्म कंदो हुयो, न्याणियुनि जी इज़त जो लुटेरो हुयो। सुठो कयो जो सरदार शहबाज खान हुनखे ख़तमु करे छॾियो। मरण लाइ क्या थी? जेसि ताईं हिन धरती ते भेणियुनि जा भाइर ज़िंदा आहिनि त कोई बि माई जो लाल भेणियुनि खे हथ बि नथो लाए सघे। हाणे तूं मरदीअ। सकीना तोखे छा थी वियो? अखियूं खोल सकीना, अखियूं खोल सकीना। ओ बहराम खान, तू मुंहिंजी सकीना खे मारियो आहे। तू मुंहिंजे खानदान खे तबाह कयो आहे। ओ ज़ालिम, मां तोखे हिन धरती ते जहिड़ो न छॾींदुसि। भई मां तोखे ओहिड़ो सबक़ सेखारींदुसि जो दुनिया ॾिसंदी। ज़ालिम, मुझे हथा जरूर मरदे। बहराम खान, तो मुझे घर की चाउठ लताड़े मुझे नंगन की बेहरमती कई आहे। मां तुंहिंजो अहिड़ो असर कंदुसि जो तूं पंहिंजो पाण खां नफ़रत कंदे। शहबाज खान, तोखे पंहिंजी अदालत में मौत जी सज़ा ॾेई चुको आहे। मौत जी सज़ा।
साईं बहराम खान वॾो ज़ालिम माण्हू आहे, इन खे रोकियो वञे। हिते अॾा था हलनिसि, हेरोइन चर्स भंग सभु हलाए थो पियो। साईं नंढनि ॿारनि जा गुर्दा कढराए ऐं उहे खपाए थो। अला बहराम खान जा अॾा किथे किथे आहिनि, तूं ॿुधाए सघंदे? हा ॿुधाए सघंदे? शहर में हेलो, शहर में आया थी कमाइण जे लाइ, कम बि कोन मिलियो, सभा खां क़िस्मत फिकियल आहे। हाणे हिकिड़ो कमु कर, स्कीम सोच, बग़ैर मानी जा बुख में बदहाल थी आऊं, पेट में सुल कुआ था चुकनि। छा कयूं यार, बुख में सुल मरी वेंदासीं। अची वई ना स्कीम, अची वई। अला यार, मूं चयो पुलिस अची वई। छा हिकिड़ी स्कीम मुंहिंजे दिमाग़ में अची वई थी, हिते निकिरी न वञे, तूं मरी वञ। मां शादी कोन्हे कई, तूं मरी वई। तूं अरे चवी छा थो, छोड़े मां मरा चटणीअ जा। तुझे कपन दफन जा पैसा कोन के ओदा रस्ते वाला कुछ कयो था, मुझी मदद कयो बा। ओदा कायदा तू मरी वे, हाणे मुझो छाती दो गड घुमदासी, गड पिनदासी, गड नचंदासी, गड नचंदासी। नाच जो पुटी जा नचंदासी गड, माण्हू न खिलार भरू। अच्छा 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 आला आला मुझे मां गुजारिया भले आप जाते हो पर अच्छे मत हो अच्छे तो बेबला ओदा रस्ते आला कुछ कयो आला ए रा छाती आला मुझे मां गुजारिया भले आप जातो जो तो सा गड हुंदो हां ये तो सा गड पिंतो तो बेबला दादा दादा पैसा खा जा तुम मानू चाहते हैं तुम अदा छा छा अदा मुझे बा गुजारियो ये बदे व्याह ते कपन न पजा दे तो माने के खड़ा हो जा अच्छे पैसा दो मेहरबानी दा मेहरबानी भाई साहब मान खाओ जरूर खाएगा जी हल हां दे खबर छा थियो काल ले दे पूछी आ बॉस ट्रकू शराब जो बॉस आई ब ट्रकू असले जो पूछी वयो आन गुड पर तवा के डिठो तो कोन बॉस असा पुलिस के चकमो रे निकरी आयासी दे खबर पुलिस तो तवा के कोन सुनातो ना हाँ बॉस असां ये पुलिस ॾिठो अच्छा पुलिस तव्हांजूं शिकिलूं ॾिसी चुकी आहे खांदो ज़रूर कंदो आहे पर पोयां पंहिंजो निशान नाहे छॾींदो राम खान मां तुझे सभी गुनाह जी अडन के तबाह करे छड़ियो आ ॾिसी छॾ पंहिंजे तबाही जो आवाज़ ॿुध तूं हमेशा हमेशा जे लाइ हाणे कंगाल थी चुको आहीं
ओ शहबाज खान मां तोखे जहिड़ो कोन छॾींदुसि तुंहिंजे जिस्म जा एतिरा टुकड़ा करे कुत्तल खे ॾींदुसि कुत्तल खे वञो वञो अछू खे मुंहिंजो पैगाम ॾियो मूं वटि पेश थिए छो त मां शहबाज खान खे जहिड़ो नथो ॾिसणु चाहियां वञो अरे क्या रे धोनी ओए हेदे अब चुराए तो छोड़ उठी अरे हाणे बस कर हलूं था 5 स्टार जे हली मानी खाऊं उते ॾियां अरे तो मुझे पनीर सां रोट का खयो आहे छा तूं ॾिसी थो छा पीड़े पी तूं पी साईं ही मुंहिंजा 500 रुपया खणी भॼी विया चङो हिनखे पैसा मोटाए ॾियो सरदार साईं तव्हां हिते ऐं हिन रूप में हा हे रूप मूं कंहिंजे करे कयो पर तव्हां ॿुधायो तव्हां हिते कीअं आया हो साईं पिनूं था दख़लानत ॻोठ में माण्हुनि जी हिकिड़ी कुकड़ बि कोन छॾियो हाणे वरी शहर में पिनण आया हो अरे वठो पैसा पंजोड़े काढ़े था इहो ते सरदार असां तोबा कईसीं हाणे कोन पिनंदासीं असांजी अबे ॾाॾे जी तोबा कॾहिं चोरी कोन कंदासीं चङो बस हाणे घणो थियो सरदार जे गुस्ताखी माफ़ थिए त हिकु ॻाल्हि पुछां हा मूंखे ख़बर आहे तव्हां मूंखां छा पुछणु चाहींदो मां हुन ज़ालिम खे हिते ॻोल्हण जे लाइ निकितो हुन मुंहिंजी घरवारी खे मुंहिंजे साले खे मारियो आहे मां पलांद वठण जे लाइ शहर में निकितो सरदार जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ हिन कमीने खे असां कॾहिं बि कोन छॾींदासीं असां बि हुनखे ॻोल्हींदासीं सरदार तव्हां वञो हुन जी तलाश कयो मूंखे सिर्फ़ु हिकु भेरो मिली वञे न त पोइ मां हुन सां जेको हशर कंदुसि न उहो मूंखे ख़बर साईं ॿार मां अछू मिलण आयो आहे त पोइ वञ जल्दी वठी अचीसि बारांगन अचो न कंहिंजो इंतज़ारु कंदो आहे न ई वरी कंहिंखे इंतज़ारु कराईंदो छो घुरायो जल्दी कमु ॿुधाए अछो मूंखे शहबाज खान ज़िंदा या मुर्दा खपे पोइ ठीकु आहे मूंखे हुनजी तस्वीर ॾेखार ही तो को वॾो पैसे वारो रक़म बि घणी थी पूरा 5 लख ॾींदो साईं बस 7 लख अॻिते ॿुधाए पारां हा न अॻिते ॿुधाए सोची जा तो पारां कान 20 लख मंज़ूर थी त ठीकु आहे न त अछो जो वक़्तु तमामु ठीकु आहे अछो मूंखे मंज़ूर आहे बयानो मुझे मां तोखे 20 लख जो चेक थो ॾियां अछू खे कैश कराए ॾे
हाँ छो मुखे जल्दी शाहबाज खान जो लाश खपे लाश। घबरायो न रही सर, अच्छो कम वठण खां पोइ इंतज़ार नाहे कराईंदो। अरे मूं तव्हांखे जेको कमु चयो तव्हां कयो। सरदार उनजे हिकु साथी जी ख़बर पइजी वई आहे जेको हुनजे घर में कमु कंदो आहे। असां ॿिन्ही हुनखे पकड़ण जी कोशिशि कई पर हुन सां भॼी निकितो। उनजो को होलियो त ॿुधायो। ऐं हिकिड़ी अख में फुलो अथसि। सरदार मूंखे कंहिं माण्हू ॿुधायो त हू दिलबर होटल ते चांहि पिन रोज़ानो ईंदो आहे। सरदार नाराज़ न थिए त मूं वाक़ई हिकिड़ी सलाह वठो। हा हा सरदार जे पासे में हिकिड़ी दरगाह आहे, अलाह जो तमामु वॾो वली आहे। उते हथड़ा खणो दुआ जा, अलाह कंदो तव्हांखे तव्हांजे दुश्मन मिली वेंदो। सरदार जे इहा ॻाल्हि आहे त मूं अॼु ई वञी थो दरगाह ते बाबा दुआ घुरां। सरदार अलाह तव्हांजा बेड़ा पार कंदो, असांखे इजाज़त ॾियो। पानी खणी आवा। अब आए रे छोकरा, एना गिरा के पानी चा प्यार जल्दी। और कहिड़ा हाल आहिनि? कहिड़ी वाह सभु केरु आहे न? ख़ुशि आहीं? हे हाल आहे? अरे जल्दी ॿुधा, तूं बहराम खान जो माण्हू आई त पोइ मूंखे बहराम खान जे बारे में ॿुधायो। किथे आहे बहराम खान? पुरानी हवेली ते। त पोइ तूं हिते छो आई? तूं नई हवेली में हलियो वञ। मौला दीदी मैं क्यों घबरावां, मैं मंगती मौला दीदी मैं क्यों घबरावां। असदुल्लाह दा वजहुल्लाह दा करमुल्लाह दा ऐनुल्लाह दा विरद पकावां। मैं मंगती मौला दीदी मैं क्यों घबरावां, मैं मंगती मौला दीदी मैं क्यों घबरावां। असदुल्लाह दा वजहुल्लाह दा करमुल्लाह दा ऐनुल्लाह दा विरद पकावां। मैं मंगती मौला दीदी मैं क्यों घबरावां।
हिते सकीना तू गेरी आई सकीना तू हिते मां तोखे पंहिंजे हथनि सां पूरे आयो सकीना बाबा ही मुंहिंजी सकीना है हाँ बाबा ही मुंहिंजी सकीना है न सरदार ये सकीना न आहे ये मुंहिंजी नुंहुं आहे जॾहिं नादिया मूंसां ॻाल्हि कई त मूं जहिड़ी हिकिड़ी भेण सरदार शहबाज खान जी घरवारी हुई बाबा हिनजी हालत कीअं थी ऐं कहाणी दरअसल ईअं आहे अॼु त सफ़ा परी थी लॻी परी गल पातल कारियूं अखियूं अॼु अछू तोखे न छॾींदो मां चवां थी हथ छॾ मुंहिंजो वञण ॾे मूंखे ईअं कीअं वञे पर यादि रख मां तोखे छॾींदुसि कॾहिं बि हथ छॾ मुंहिंजो छॾ मूंखे नादिया 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 तव्हां अची वियो नादिया अॼु तोखे ॿुधाइणो पवंदो जॾहिं बि तूं स्कूल मां मोटी थी त रोई थी नादिया तोखे कसम आहे मुंहिंजो ॿुधाए त छा ॻाल्हि आहे सरदार मां भला तव्हांखां छा लिकाईंदसि जेकॾहिं ॿुधण ई चाहियो था त पोइ ॿुधी छॾियो ईंदे वेंदे रस्ते तां न अचो बदमाश मुंहिंजो जीअण हराम करे छॾियो आहे जॾहिं बि हुन रस्ते खां लंघा थी मूंसां बदतमीज़ी थो करे बस नादिया बस मां बि ॾिसां तोखे हाणे इहो कुतो कीअं थो तंग करे मां तोखे छॾे बि ईंदुसि ऐं वठी बि पाण ईंदुसि इन्ही जे करे त मां तव्हांखे कुझु ॿुधाइण न पई चाहियां पर ख़ुदा जे वास्ते तव्हां अहिड़ो कुझु बि न कजो जेकॾहिं तव्हांखे कुझु थी वियो त पोइ मुंहिंजो छा थींदो नादिया मां एतिरो बुज़दिल आहियां जो चुप करे वेही रहियां ईअं हरगिज़ न थींदो मूं चूड़ियूं न आहिनि पातियूं उन बदमाश जो मुक़ाबिलो मां करे सघां थो मां मर्द आहियां मर्द साईं बसि हाणे एतिरो दिमाग़ ते टेंशन न वठो तव्हां फ्रेश थी वठो त मां तव्हांजे लाइ मानी खणी ईंदा ठीकु आहे वरी नवां शिकत कयो अथई छा जाने मन असां त तुंहिंजो राहूं पिया था नेरा ज़बान संभाले ॻाल्हाए छो ही मुंहिंजी घरवारी आहे ऐं तूं मुंहिंजी घरवारी खे घणा ॾींहं तंग पे कयो पर मां तोखे अॼु अहिड़ो सबक़ सेखारींदुसि जो तूं ज़िंदगी भर यादि कंदे तूं मूंखे ॿुधाईंदे तो जड़ा थी कई अचूं
दादिया असां जेके सिध धरतीअ जा पुट आहियूं उहे पंहिंजे नगन जे मथां सर ॾी छॾींदा आहिनि। न न फराक सरदार साहब, सरदार साहब। नादिया, शहबाज खान जिते वियो आहे मूंखे ख़बर आहे तूं कहिड़ो फ़ैसिलो कंदो अचु त मां ज़रूरु ॿुधायां। साईं अछू बादशाह जे बारे में तव्हां कुझु ॼाणो था? हितां शहर जो गुंडो ई बदमाश आहे। साईं साम्हूं बीठो अथव। अछू अज तू मुझे हथा मरण दे। तो खेत मारण जलाए बाराम खान मुखे पूरा 20 लख दिना। 20 लख। अच्छा तो तू बहराम खान जो मानू आई? वाड़े पीर साईं वाह तुझी करामत। हाणे मां तोखे मारण खां अॻु में बहराम खान जो पतो पुछंदुसि ऐं पोइ मां तोखे मारींदुसि। पोइ तोखे मां मारींदुसि। हिकु बेगुनाह मास्तरियाणी जे मुड़ुस खे मारियो आहे। मां हुन जे खून जो पलान तोखां वठंदुसि। मास्तरियाणी मूंखे मारण जा तोखे पैसा ॾिना आहिनि। शहबाज खान रक़म नाहे वठंदो पर मौत ॾींदो आहे। मौत। शहबाज खान जी अदालत तोखे मौत जी सज़ा ॿुधाए चुकी आहे। अछू शहबाज खान शायद तोखे ख़बर न आहे हथ में ही पिस्टोल रखी उस दिल में पाण खे बहादुर समझंदो आहे। घबराए न अछू मां तुंहिंजी इहा ख़्वाहिश बि पूरी करे थो छॾियां। बेकार हल हल उन्हें गरीब के जिथे तो मारियो हो ने बेगुनाह जो खून कियो हो उन्हें जाइ ते हल हल हल।
ॾिसना दिया हिया तुझे फराज जो कातिल सुञाण हिनखे सुञाण तुझो फराज जो कातिल सुञाण ना दिया राजा मां चवां थो हिनखे सुञाण हे तुझे फराज जो कातिल आहे हिन तुझे फराज खे खून कयो आहे सुञाण बादशाह जो सुञाण मारे चली लगे ये मुझे फराज जो कातिल है इन मुका मुझे फराज से दा गयो इन फराज से दा गयो बस सरदार खान की अदालत में अज फैसलो थींदो शाहबाज खान जो फैसलो पत्थर ते लीक हिनखे केरु चैलेंज नथो करे अज फैसलो थींदो ऐं हिते थींदो हिन जाइ ते थींदो जिथे तो हिकु मासूम खे बेगुनाह मारियो आहे बच्चू के शाहबाज मारे छो ना ना ये नथो थी सके बच्चू के तो मूं बयान ॾिनो हो शाहबाज के मारण लाइ पर पाण मरी वियो कम बख्त जल्दी ॿुधाए किथे आहे चाचो फैसलो आहे न उन जी धी मास्टराणीअ सां गॾु ॾिठो वियो आहे शहबाज़ खे त पोइ वञो उन मास्टराणी खे ऐं उन जे पीउ खे अगवा करे खणी अचो हिते वञो काॾे आयो हे मास्टराणी के पोड़े के अगवा करे अलाए काॾे खणी आ
छोकरी लगे थो मूं तोखे किथे ॾिठो आहे तुंहिंजे करे मुंहिंजे दोस्त अछू खे शहबाज खान मारे छॾियो तूं ॿुधा शहबाज खान सां तुंहिंजो कहिड़ो रिश्तो आहे जो हू असांजो मोहसिन आहे हुन मुंहिंजो मुड़ुस फराज़ जो बदिलो वरितो आहे न ॿुधाईंदसि मां तव्हांखे तोखे ॿुधाइणो पवंदो ऐं हा जैसी ताईं शहबाज अचे तव्हांजी ॻोल्हा में ज़रूर ईंदो ऐं जैसी ताईं हू अचे तोखे हिते नचणो पवंदो रक्स करणो पवंदो न हरगिज़ न मां कोन नचंदसि न नचजांइ पुट भली मूंखे मारे छॾे न नचजांइ जेकॾहिं तूं न नचंदीअ त तुंहिंजे हिन पोड़े जो लाश मुंहिंजे पेरनि में हूंदो न न तव्हां जीअं चवंदो मां तीअं कंदसि बाबा बाबा मां ज़रूरु नचंदसि तव्हांजी ज़िंदगीअ ख़ातिर जेके कमु करणो पियो त मां कंदसि मां हुन मुड़ुस जी मुरी ॼाणी आहियां उन कलंदर लाल जी मुरी ॼाणी आहियां मन मालण बाबा मन मालण
आराम खान शहबाज खान पिस्तौल पंहिंजो फिटी कर अॻिते हिक दफ़े वधाई त मां हिन खे मारे छॾींदुसि शहबाज खान मूं त पंहिंजो प्लान ठाहे वठी छॾियो पर मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि जेसीं ताईं तूं जहिड़ो आहीं मां सुख जो साह कोन खणंदुसि मां तोखे किनी मौत मारींदुसि इंस्पेक्टर साहब छा शहबाज खान जी ख़बर पइजी वई आहे त पोइ जल्दी ॿुधाए मां पंहिंजा साथी वठी उते पहुचंदुसि शहबाज खान किथे आहे अच्छा तो तव्हां शहबाज खान खे ॻोल्हण जे लाइ तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे शहबाज खान खे ॻोल्हण जे लाइ चट्टानुनि ते वञणो पवंदो आहे चट्टानुनि ते प्रवास करणो पवंदो आहे शहबाज खान तव्हांजे साम्हूं आहे मूं ई तव्हांजे पीउ खे ॿुधायो मां ई शहबाज खान आहे तव्हांजे साम्हूं बीठो आहे शहबाज खान मां शहबाज खान शमा तू हिते शहबाज खान मां तोखे अकेलो कीअं थी छॾे सघां मूंखे हिते मोलू वठी आयो आहे शहबाज खान तो मुझे बछड़न खे मारे पंहिंजी मौत खे आवाज़ ॾिनो आहे मां तुंहिंजो जीअण जंजाल करे छॾींदुसि आराम खान शहबाज खान तूं शहबाज खान मौत मंझि तुंहिंजे दर ते पहुची वियो आहे अॼु मां तुंहिंजे भाइटे पुट खे मारियो आहे सुभाणे मां तोखे मारींदुसि पोइ सिकुड़ सां वेहंदुसि मां सिकुड़ सां मरण जे लाइ तयार थी हाणे तूं मरण जे लाइ तयार थी ॿुधाए किथे आहीं मां तोखे तड़पाए मारींदुसि शहबाज खान मां तोखे अकेलो कीअं थी छॾे सघां मूंखे हिते
जादूगर जानियड़ा अखड़न में जादू थई जादूगर जानियड़ा अखड़न में जादू थई जालिम नजरन सां मूंखे ॾिसी सफ़ा मस्त बणायो थई दीवानी तुंहिंजी थी वियमि दीवानी तुंहिंजी थी वियमि दीवानी तुंहिंजी थी वियमि दीवानी तुंहिंजी थी वियमि जादूगर जानियड़ा अखड़न में जादू थई जादूगर जानियड़ा अखड़न में जादू थई जालिम नजरन सां मूंखे ॾिसी सफ़ा मस्त बणायो थई दीवानी तुंहिंजी थी वियमि दीवानी तुंहिंजी थी वियमि दीवानी तुंहिंजी थी वियमि दीवानी तुंहिंजी थी वियमि बिजली कड़के थी हो जादूगर जानियड़ा अखड़न में जादू थई जादूगर जानियड़ा अखड़न में जादू थई जालिम नजरन सां मूंखे ॾिसी सफ़ा मस्त बणायो थई दीवानी तुंहिंजी थी वियमि दीवानी तुंहिंजी थी वियमि दीवानी तुंहिंजी थी वियमि दीवानी तुंहिंजी थी वियमि जादूगर जानियड़ा अखड़न में जादू थई जादूगर जानियड़ा अखड़न में जादू थई जालिम नजरन सां मूंखे ॾिसी सफ़ा मस्त बणायो थई दीवानी तुंहिंजी थी वियमि दीवानी तुंहिंजी थी वियमि दीवानी तुंहिंजी थी वियमि दीवानी तुंहिंजी थी वियमि शहबाज खान आखिर बहराम खान के पंजे में फांसी है न अज मां तुझो एड़ो हशर कंदुस अरे बुज़दिल रस्सियूं खोल जेकॾहिं बहादुर पाण खे समझी थो त मुंहिंजो मुक़ाबिलो कर खामोश अज मां तुझे जिस्म जा एतिरा टुकर कंदुस जो दुनिया ॾिसंदी छोरी जेकॾहिं शहबाज खान जी जिंदगी चाहीं थी त नच नच बहराम खान पंहिंजा नापाक हथ हिन छोकिरी मां कढी छॾ शमा न नचिजांइ मां चवां थो न नचिजांइ हा न नचंदी जेकॾहिं न नचंदी त हिन जो मौत पक्को आहे न न न न हिनखे कुझु न चइजां जीअं तूं चवंदे मां
कंदसि मां न कंदसि तो पोइ न हाणे तुंहिंजो कहिड़ो अचर कयां मारे थी वञे के
का तू मुझसे शादी कंदे? जिंदगी बचाए मुझे मदद करे अल्लाह रे घोड़ाई मुझे पुट के चाहती हो किराए देखो मुझे मदद करे मुझे पुट तो के चाहती हो मुझे मदद करो अदा मुझे मदद करो अदा मुझे पुट के अलाए चाहती हो अदा मुझे पुट के बचाए अदा तू मुझे मदद कर मुझे पुट के अलाए चाहती हो है मुझे पुट के अलाए छा थी वियो आहे मुंहिंजी मदद कयो अदा अदा ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी मदद कयो मुंहिंजे पुट खे अलाए छा थी वियो आहे बाबा अस्पताल वेठी आहे डॉक्टर मुंहिंजो दोस्त आहे खणी थो हलो अलाह चङी कंदो हलो तव्हां उथो खणी था हलो डॉक्टर साहब अचो हाँ डॉक्टर ॾेहाड़ो छा थियो नंढे जो हिकिड़ो गुर्दो गुम आहे डॉक्टर साहब उहे ॻाल्हियूं पोइ थींदियूं पहिरियां तव्हां हिन मासूम जी ज़िंदगी बचाइण जी कोशिशि कयो नंढे खे तमामु घणी रत जी ज़रूरत आहे उनजो ग्रुप असां वटि मौजूदु न आहे डॉक्टर उन रत जो ग्रुप कहिड़ो आहे पर ए नेगेटिव आहे डॉक्टर ए नेगेटिव त मुंहिंजो आहे मुंहिंजो खून वठो जेतिरो मुंहिंजे जिस्म में खून आहे कढी हिन मासूम जी जान बचाए साहब जो कमु तमामु आसान थी वियो डॉक्टर जावेद समझी सघी थो त इहो कमु केरु करे थो सघे नंढड़े ॿार जो गुर्दो गुम आहे मूंखे लॻे थो कंहिं डॉक्टर जो कमु थी सघे थो सरदार शहबाज खान जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर आहे त हिन शहर जो ख़तरनाक गुंडो बहराम खान जेको नंढड़नि मासूमनि जा गुर्दा कढी ऐं ॿाहिरि मुल्कनि में विकिरो कंदो आहे वो बहराम खान तालिम मुंहिंजो न पर इंसानियत जो बि क़ातिल आहे मासूमनि जी ज़िंदगी जो क़ातिल आहे हिन धरती ते वजूद हुअणु हाणे ज़रूरी न आहे तुंहिंजो मरण ज़रूर थी वियो आहे ज़ालिम तव्हां ते महिरबानी सरदार शहबाज खान जे हिते पंहिंजो रत ॾेई नंढड़ी जान बचायो सरदार साहब तव्हांजी वॾी वॾी महिरबानी तव्हां मुंहिंजे नंढड़े खे बचायो आहे मुंहिंजो पर्दो बाबा और कसो घणा बार खया अथव 4-5 बार और कुछ किथे रखियो अथव उन्हनि खे गोदाम में हाणे ॾिसजांइ इन्हनि ॿारनि जा कुर्ता ऐं रखियूं कढी विकिरो कंदुसि ऐं करोड़पति थी वेंदुसि करोड़पति मूंखे बुख लगी आहे कर रहा है ना गोली या मुझे आना गाड़ी आती है कि तुम घर में चला वो सचे पुत्र के घर दे मोकलीदा
तव्हांखे घर ज़रूर छॾींदुसि पर परियां मुंहिंजो कमु थियण जो। हा हेलो, हाँ डॉक्टर साहब। जी सर। ही छोकरा मोकिलियां थो, इन्हनि जो ऑपरेशन करे वापसि कर। तव्हां फिक्र न कयो, मां हिननि जा गुर्दा कढी ॿार तव्हां ॾे जल्दी वापसि मोकिले छॾींदुसि। सरदार शहबाज खान, तूं असांजे मुल्क जे नस्ल जी तबाही जा दुश्मन, तूं हिन धरती ते अञा ताईं जहिड़ो आहीं ज़ालिम डॉक्टर। अरे तूं डॉक्टर न आहीं, तूं डाकू आहीं, डाकू। मासूमनि जूं जानियूं थो वठी। तूं छा थो सम्झी? तूं हिन पाक सरज़मीन ते इन्हनि गुलनि ॼणनि ॿारनि खे चिमाड़े तूं मारे छॾींदे। असां तोखे जहिड़ो छॾींदासीं। अरे मूं जहिड़ा शहबाज खान हिकिड़ो न पर सभई शहबाज खान पैदा थींदा। तो जहिड़नि ज़ालिमनि खे हमेशह जे लाइ हिन धरती तां ख़तमु कंदा, ख़तमु कंदा। अॼु तोखे मां छा करण जी मोहलत न ॾींदुसि। अॼु तूं मुंहिंजे हथां मरंदे मरंदे। शहबाज खान, मूंखे माफ़ कयो, ग़लती थी वई शहबाज खान। हाणे तोखे माफ़ कयां? तूं माफ़ी जी लाइक़ु आहीं कुत्ता। जल्दी ॿुधा बहराम खान किथे आहे? बहराम खान जो पतो ॿुधा। शहबाज खान, मां ॿुधायो त बहराम खान जो पतो। बहराम खान जो पतो ॿुधा। ॿुधायो थो शहबाज खान, ॿुधायो थो। लिखिया पुराणी हवेली ॿुधाओ। ठीकु आहे, मां तोखे पिस्टल सां न मारींदुसि, बल्कि मां तोखे पंहिंजे हथनि सां मारींदुसि, हथनि सां मारींदुसि। पर तूं छा थो सम्झी? तूं असांजे हिन नस्ल खे तबाह कंदे। अड़े हिन बूटनि खे तूं ख़तमु करे छॾींदे, पंहिंजे पेरनि सां मसलींदे। असां तोखे हिन धरती ते जहिड़ो न छॾींदासीं, तोखे ख़तमु करे छॾींदासीं, ख़तमु। हाँ, हिननि छोकरनि जा गुर्दा कढी खपाईंदुसि ऐं करोड़पति थींदुसि। हाँ, करोड़पति। घबरायो न बचा, शहबाज खान तव्हांजी हिफ़ाज़त जे लाइ पहुची वियो आहे। शहबाज खान, तूं लगे थो तोखे मौत कयो आहे। हा हा, मां तोखे मारण जे लाइ पहुतो आहियां। मां पंहिंजे सिर ते कफन ॿधी तोखे हमेशह हिन धरती तां मिटाइण जे लाइ पहुतो आहियां। तूं हिन धरती ते बोझ आहीं ज़ालिम। तूं मुंहिंजो न पर इंसानियत जो बि कातिल आहीं। तूं हिन मासूमनि जो कातिल आहीं। तुंहिंजी ज़िंदगी हाणे ख़तमु थियणु खपे। तुंहिंजो वधीक ज़िंदा रहण हिन धरतीअ ते बोझ आहे। तूं मूंखे मारी दे, बहराम खान खे मारी दे। पिस्तूल खणी बहराम खान खे मारण आयो आहीं। हिते आयो त ज़िंदा आहीं पर वापसि न वेंदे। घबराए न, मां तुंहिंजे मौत जो बंदोबस्तु चङी तरह करे आयो हां, चङी तरह करे आयो हां।
सजाए मौत थी ॿुधाए सजाए मौत। अॼु तुंहिंजो आख़िरी वक़्तु अची वियो आहे, मरण जे लाइ तयारु थी वञ, मरण जे तुम्हारा है, तुम हो पास इसके, ये चमन तुम्हारा है, तुम हो नगमा इसके, ये बदन तुम्हारा है, तुम हो पास इसके। इस चमन के फूलों पर रंगो आब तुमसे है, इस ज़मीन का हर जर्रा आफ़ताब तुमसे है, ये फ़ज़ा तुम्हारी है, बहर पर तुम्हारे हैं, कहकशां के ये जाने रह गुज़र तुम्हारे हैं, ये वतन तुम्हारा है, तुम हो पास इसके। ज़मीन की मिट्टी में खून है शहीदों का, अर्ज़ पाक मरकज़ है, कौम की उम्मीदों का, नज़्म ज़ब्त को अपना मेरे कारवां जानो, वक्त के अंधेरों में अपना आप पहचानो, ये वतन तुम्हारा है, तुम हो पास इसके। ज़मीन मुक़द्दस है, माँ के प्यार की सूरत, इस चमन में तुम सब हो, बर्फ़बार की सूरत, देखना गवारा मत, दौड़ते यतीमों को, ये वतन अमानत है और तुम अमीरों, ये वतन तुम्हारा है, तुम हो पास इसके। मेरे कारवां थे, रूह कारवां तुम हो, हम तो सिर्फ उन्वां थे, असल दास्तां तुम हो, नफ़रतों के दरवाजे तुम पे बंद ही रखना, इस वतन के परचम को सर बुलंद